बे पासे असां ख़बर शेयर कंदासीं पीर जो ॻोठ मां, जिथे हादल शाह वारे इलाइक़े में ज़्यादती बाद बेदर्दी सां क़तल कयल ॿारड़ी मोनिका लाड़क केस में अहम अगभराई थी आहे। जवाबदार अब्दुल्ला लाड़क जो DNA मैच थी वियो आहे, जॾहिं त जामशोर जी फॉरेंसिक लेबोरेटरी पारां DNA मैच थियण जी तस्दीक कई वई आहे। अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया पीर जो ॻोठ मां, जिथे हादल शाह वारे इलाइक़े में ज़्यादती बाद बेदर्दी सां क़तल कयल ॿारड़ी मोनिका लाड़क जे केस में अहम अगभराई थी आहे। अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त पीर जो ॻोठ भरिसां हादिल शाह वारे इलाइक़े में ज़्यादती बाद बेदर्दी सां क़तल कयल ॿारड़ी मोनिका लाड़क जे क़तल केस में अहम अगभराई थी आहे। जवाबदार अब्दुल्ला लाड़क जो DNA मैच थी वियो आहे। जामशोर जी फॉरेंसिक लेबोरेटरी पारां DNA मैच थियण जी तस्दीक कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अपडेट कंदा हलूं त पीर जो ॻोठ भरिसां हादिल शाह वारे इलाइक़े में ज़्यादती बाद बेदर्दी सां क़तल कयल मासूम ॿारड़ी मोनिका लाड़क जे क़तल केस में अहम अगभराई थी आहे।